नाज़रीन अस्सलाम वालेकुम। इशूज़ सां गॾु तव्हांजो मेज़बान असगर खानोटी हाज़िर आहे। अॼु असां ॾंदनि जे इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त ॾंदनि जो आम माण्हूअ सां वॾो गहरो तइलुक़ु आहे ऐं ॾंदनि जूं बीमारियूं ॿियूं वॾियूं तमामु घणियूं आम थींदियूं वञनि। त अॼु असां हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहे डॉक्टर महबूबुल हक़ संजराणी साहिबु ऐं डॉक्टर अरीबा मुर्तज़ा जलबाणी। त इन इशूज़ ते वञण खां अॻु आउं तव्हांखे इहो ॿुधायां त ॾंदनि जी बीमारी ॻोठनि खां वठी शहरनि ताईं ऐं ॿारनि खां वठी ॿुढनि ताईं तमामु घणी आम थी वई आहे ऐं असांजे सोसाइटी जो अलमियो आहे त ॾंदनि जे बीमारीअ खे ख़ासि तौर ते आम माण्हू नज़रअंदाज़ कनि था ऐं डॉक्टरनि ॾे तॾहिं वञनि था जॾहिं ॾंदनि जी बीमारी तमामु घणी सीरियस थी वञे थी। त अॼु असीं इन इशू ते ॻाल्हाईंदासीं, डॉक्टरनि खां पंहिंजी राय वठंदासीं ऐं ख़ासि तौर ते इहे बीमारियुनि जा सबब ऐं बीमारियुनि जो तुर्त ऐं कहिड़ो इलाजु थी सघे थो त जीअं आम माण्हू ॾंद जे संजीदा ऐं सीरियस क़िस्म जी बीमारियुनि खां बची सघनि। डॉक्टर महबूबुल हक़ साहिबु, तव्हां असांखे थोरो ॿुधाइजो त आम तौर ते अॼुकल्ह आम माण्हुनि में ख़ासि तौर ते ॿारनि ऐं नौजवाननि या ॿुढनि में आम कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ॾंदनि जूं, थोरो इन सां असांखे थोरो तफ़सील सां ॿुधाइजो। सही, आम तौर ते त अॼुकल्ह तव्हांजो असां हिनखे पंहिंजी ज़बान में डेंटल में चवंदा आहियूं जिंजवाइटिस, जेको यूजली तव्हांजो थींदो आहे सफ़ाई कॉमनली सफ़ाई न करण जे करे। माण्हू घणो ध्यानु नथा ॾियनि सफ़ाई ते या प्रॉपर ब्रशिंग कोन था कनि, ख़्यालु नथा रखनि, नेग्लिजेंस आहे सफ़ाई टूवर्ड्स सफ़ाई, त उहो रिज़ल्ट कंदो आहे तव्हांजे मसूड़नि जो माइड़नि जो पची पवणु, जिन जी वजह खां तव्हांखे हिन में ब्लड बि अचे थो, गंदी स्मेल थिए थी वात में ऐं इवेंचुअली हुनखे वरी अॻिते हली जीअं तव्हां हुनखे निग्लेक्ट इग्नोर कंदा वेंदा आहियो त पोइ अॻिते उहो एडवांस्ड फॉर्म में हली वेंदी आहे ऐं इवेंचुअली तव्हांजो ॾंदु जेको आहे लूज़ थी हथ में अची थो वञे। इहो इलाही कॉमन आहे असांजे सोसाइटी में। न मतिलबु तव्हांजो चवणु आहे त माण्हुनि जी बीमारियुनि जो बुनियादी सबबु ॾंदनि जी सफ़ाई न करणु आहे। मोस्ट कॉमनली इहो ई आहे जेको असां वटि मरीज़ जेके ईंदा आहिनि, जे असां ॾिसंदा आहियूं त इवन तव्हां ॾंदनि में जेको असां चवंदा आहियूं कीड़ो या माकोड़ी लॻी वञणु, उनजो बि घणो तणो सबबु इहो ई हूंदो आहे त सफ़ाई कोन थियल हूंदी आहे, मरीज़ पंहिंजो ध्यानु कोन ॾींदो आहे सफ़ाई जी तरफ़। अच्छा, सफ़ाई त जेको आम वॾो माण्हू हूंदो आहे, नौजवान हुजे थो या ठीकु वॾी उमिरि वारो हुजे थो, उन्हनि खे त सफ़ाई अचे थी, पर जेके नंढा ॿार हुजनि था उन्हनि में सफ़ाई जो तमामु घणो इशू हुजे थो, उन्हनि जी सफ़ाई करणु। त तव्हां छा सम्झो त उन सां ॿारनि जे ॾंदनि ते कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं? ॾिसो साईं, हिन में प्रॉब्लम असांजे ओवरऑल सिस्टम में हींअर आहे। असां ॿारनि खे जॾहिं ॿी तालीम सां गॾोगॾु असांखे इहा तालीम बि जॾहिं अवेयरनेस ॾिजे त असांखे जीअं जिस्म जो ॿिए हिसनि जी सफ़ाई लाज़मी आहे, ईअं ई असांखे वात जी सफ़ाई जो बि ओतिरी ई इम्पोर्टेंस उन्हनि खे पढ़ाई वञे, अवेयर कयो वञे, उनखे रियलाइज़ करायो वञे त इहो केतिरी इम्पोर्टेंट आहे। तव्हांजे तक़रीबन जेके बि जिस्म में बीमारियुनि जी शुरूआति अमूमन तव्हां वात जी सफ़ाई न रखण जे करे ॿियूं बीमारियूं कैच कंदा आहियो पंहिंजे जिस्म में, जेकी तव्हां अननोटिस्ड फॉर्म में हली वेंदियूं आहिनि। तव्हां उनखे रिलेट कोन कंदा आहियो, पर एक्चुअल में उहो तव्हांजे वात सां शुरू थी पंहिंजे जिस्म में फैलिबियूं आहिनि। ऐं ज़ोर इन ॻाल्हि ते ॾियणु थो चाहियां त तव्हां जीअं स्कूल्स में पंहिंजे ॿारनि ते उनमें एजुकेशन जो इहो सिस्टम में तव्हां उनखे इंक्लूड कयो त सफ़ाई सुथराई वात जी केतिरी इम्पोर्टेंट आहे, कीअं कजे, हुनखे कीअं मेंटेन कजे। हुनखां पोइ इहे माउ बाप पेरेंट्स जो कमु आहे त हुनखे मेंटेन कराइनि, हुनखे इन्फोर्स करनि ॿारनि ते। असां 6 खां 7 साल जे ॿार खे सुपरवाइज़्ड ब्रशिंग रिकमेंड कंदा आहियूं। मीन्स त तव्हांजा पेरेंट्स, ॿारनि जा पेरेंट्स 7 साल जी उमिरि तक ॿार खे पंहिंजे साम्हूं बीहारे उन्हनि खे सफ़ाई कराइनि, हुनखां पोइ अनसुपरवाइज़्ड ब्रशिंग कैन बी डन। डॉक्टर अरीबा, तव्हां असांखे ॿुधाइजो त आमतौर ते तव्हांजो तजुर्बो छा आहे त जेके आम माण्हू सोपारियूं खाइनि था या स्मोकिंग कनि था, त उन्हनि जे खाइण सां ॾंदनि खे मोस्टली कहिड़ियूं बीमारियुनि जो ख़तरो मौजूदु हुजे थो ऐं तव्हां वटि अहिड़े क़िस्म जा मरीज़ अचनि था त उन्हनि जो रेशो छा आहे हिते हैदराबाद में? ॾिसो, असां वटि गुटको ऐं छालिया ऐं जेको सिगरेट जो जेको इस्तेमालु आहे इलाही कॉमन आहे, ऐं जेको ओरल कैंसर जो बि तव्हां ॾिसो कि दुनिया में सभिनि खां घणो जेको ओरल कैंसर जो जेको रेशियो आहे उहो साउथ एशिया में ई पायो वेंदो आहे ऐं सभिनि खां घणा पेशेंट्स जेके दुनिया में आहिनि उहे साउथ एशिया में ई मिलंदा तव्हांखे, त हुनजो त इलाही रेशियो आहे तव्हां वटि ईंदा आहिनि। अच्छा, जॾहिं हू ईंदा आहिनि त हुननि खे इन शइ सां कोई फ़र्क़ु न पवंदो आहे पेशेंट खे कि हिन सां हिनजो कहिड़ो नुक़सानु आहे। अक्सर बसि पेशेंट जेके गुटको या छालिया खाईंदा आहिनि उन्हनि खे इहो ई हूंदो आहे कि असांजे ॾंदनि जी सफ़ाई करे छॾियो, छो कि असांजे ॾंदनि ते स्टेन्स आहिनि, माना निशान आहिनि ऐं सुठा नथा लॻनि। कंहिं बि वजह आहे, असांखे कंहिं दावत ते वञिणो आहे, असांजी शादी आहे, इहे असांजा स्टेन्स रिमूव करे छॾियो।
पर 90% पेशेंट्स इन ई हवाले सां ईंदा आहिनि, पर उन्हनि खे इन शइ जो कोई बि कॉन्सेप्ट न हूंदो आहे। इवन असां उन्हनि खे गाइड कंदा आहियूं कि भई ॾाढो नुक़सानदेह आहे, तव्हां प्लीज़ इनखे छॾे ॾियो, ऐं जेसि ताईं छॾींदो कोन तेसि ताईं सफ़ाई कराइण जो बि कोई फ़ाइदो कोन्हे, छो कि महीने 2 महीननि खां पोइ तव्हां सफ़ाई कराईंदो वरी उहे निशान थी वेंदा। पर उन्हनि ते एज सच उन शइ जो एॾो ख़ासि असरु कोन पवंदो आहे। बसि उन्हनि खे फॉर अ टाइम बीइंग पंहिंजे ॾंदनि जी सफ़ाई कराइणी हूंदी आहे, एंड उन खां पोइ चवंदा आहिनि फ़िलहाल त तव्हां सफ़ाई कराए छॾियो, पोइ बाद में असां उन शइ खे ॾिसी वठंदासीं। अच्छा, डॉक्टर महबूब हक साहब, तव्हां जीअं डॉक्टर साहिबु ॿुधायो त ख़ासि तौर ते स्मोकिंग सां ऐं सोपारियूं खाइण सां ॾंद तमामु घणो तेज़ीअ सां किरनि था, त तव्हां कॉस्मेटिक सर्जन पियो, त तव्हां ॿुधाइजो त अहिड़ी सूरत में जेकॾहिं ॾंद सफ़ा डैमेज थी वञनि त उन्हनि जो छा हिन वक़्तु हिन साइंस में इलाजु मौजूदु आहे, उनजो माण्हू इलाजु कराए सघे थो? हींअर पाण 2021 में रहूं पिया जी। हींअर दुनिया इलाही घणी अॻिते हली वई आहे, पाण बि डेंटल साइंसिस बि इलाही घणी एडवांस थी वई आहे। जेकी शइ असां अॻे सिर्फ़ु सोचे सघंदासीं अॼु प्रैक्टिकली करे सघूं था इन टर्म्स ऑफ डेंटल साइंसिस। सो तव्हांजो सुवाल, यस इट इज़ पॉसिबल, मुमकिन आहे इहो। बसि बदकिस्मती सां असांजे मुल्क में जीअं डॉक्टर साहिबा चयो त छालिया, पान, गुटको, असांजो मुल्क, असांजो पड़ोसी ॿिया मुल्क आहिनि, मतिलबु इहे सभु कॉन्टिनेंट में हिते ॾाढो प्रिवलेंट आहे, कॉमन आहे गुटको, छालिया, पान। ऐं इहो बेसिकली ॾिसो, हिन में टूथ लॉस जेको असां चवंदा आहियूं न ॾंदनि जो हलियो वञणु, इहो इलाही नंढे मां नंढो लॉस आहे ऑनेस्टली स्पीकिंग। हिन जो जेको एक्चुअल नुक़सानु जेको असां आहे, जंहिंमें असां डॉक्टर्स बि कंसर्न रहंदा आहियूं, जंहिंमें मरीज़ खे बि कंसर्न रहणु घुरिजे पान छालिया खाइण वारे खे, दैट इज़ द लॉस ऑफ अ लाइफ। इन जो जेको ओरल कैंसर थींदो आहे हिन में, दैट इज़ इन 90% केसिस में, टू बी ऑनेस्ट साईं, ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन में तव्हांखे सर्वाइवल जा चांसिस इज़ ऑलमोस्ट 5%। 95% डेथ रेशो आहे हिन में ओरल कैंसर में। ॿिया कैंसर इंसान बॉडी में शायदि सर्वाइव करे थो वञे, ओरल कैंसर 95% केसिस में ही वोंट सर्वाइव एट ऑल। एतिरो डेंजरस आम तौर ते असां ॾिठो आहे त माण्हू ॾंद में सूर थियो, होड़ में सूर थियो त कढाए छॾींदा आहिनि, आम डॉक्टरनि ॾे वेंदा आहिनि। असां अताई डॉक्टर बि ॾंदनि जा ख़ासि तौर ते, तव्हांखे ख़ासि तौर ते इहा ख़बर हूंदी त हैदराबाद में चीनी डॉक्टर मशहूरु जी, इलाही मशहूरु, जेके तव्हां सभु चओ, तव्हां चवण त तमामु घणो ख़तरनाक आहे, इलाही घणो ख़तरनाक आहे। ॾिसो अनफॉर्चुनेटली छा आहे जो असां वटि अॻे उहो साॻी ॻाल्हि जीअं असां चऊं था त ॿारनि खे अवेयरनेस कान्हे, जीअं मूं सवेर चयो, ईअं असांजी आम आवाम खे बि अवेयरनेस कान्हे इन डेंटिस्ट्री जी। मरीज़ छा थो करे, पंहिंजा चंद पैसा बचाइण लाइ कंहिं चीनी डॉक्टर या अताई डॉक्टर या टेक्नीशियन वटि वञे थो। थी सघे थो हू 2000 रुपए में जेको आम डॉक्टर ॾंद कढे थो, हू 50-100 रुपए में तव्हांजो चीनी डॉक्टर कढे। हू 1500-2000 पंहिंजा बचाए त वियो, पर हुनखे इहा ख़बर कोन्हे त हुन 10 खां 15 लख रुपए जी बीमारी पाण सां गॾु खणी वियो, जेकी हेपेटाइटिस बी ऐं सी जी सूरत में ई 10 ॿियूं बीमारियूं पाण सां गॾु खणी वियो, ऐं हुन ते जेको हुनजो ख़र्चो ईंदो। नंबर 1। नंबर 2, जान जो नुक़सानु पंहिंजी जॻह ते, उहो त आहे ई आहे बिल्कुलु। सो चवण जो मक़सदु इहा आहे, असांखे सोसाइटी में असांजो हिकिड़ो सब्जेक्ट बि हूंदो आहे डेंटल साइंसिस में, BDS में, कम्युनिटी डेंटिस्ट्री, जिन जो मेन मक़सदु इहो हूंदो आहे त असां कम्युनिटी में अंदरि वञूं, कम्युनिटी साइंसिस में असां वञी ॾिसूं त भई माण्हुनि में या अवेयरनेस पैदा कयूं डेंटिस्ट्री सां रिलेटेड, त उहो केतिरी इम्पोर्टेंस आहे हुनजी, छा हुन में असांखे, अच्छा हुन में असांखे गॾोगॾु इहा बि ख़बर पवंदी आहे त हींअर कहिड़ी डिज़ीज़ प्रिवलेंट वञे पई, छा केतिरी कॉमन आहे, कहिड़ी शइ हुनखे कीअं प्रिवेंट कयो वञे सोसाइटी में। मीन्स दैट इज़ त इहा कम्युनिटी डेंटिस्ट्री इज़ बेसिकली अ प्रॉपर सब्जेक्ट, जंहिंजो कमु ई इहो आहे त असां कम्युनिटी में डेंटिस्ट्री खे कीअं इम्प्रूव कयूं, मीन्स हुनखे कीअं प्रिवेंट कयूं डेंटल डिज़ीज़िस खे। सो आई एम सॉरी, तव्हांजो सुवालु इहो हो त असां कीअं हिकिड़ो ॾंदु ख़राबु थो थिए त असां कीअं रेस्टोर कंदा आहियूं। जी हा, बिल्कुलु। असां बेसिकली बीइंग अ गुड डेंटिस्ट, ईअं असांजा घणेई सुठा ॿिया बि डेंटिस्ट आहिनि, कॾहिं बि हुजे सुठो डॉक्टर ॾंदु कोन कढंदो अनलेस उहो लास्ट ऑप्शन छो न हुजे असांजे लाइ। सही। असां ॾंदु हमेशह तॾहिं कढंदा आहियूं जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असां वटि ॿियो को ऑप्शन बचियो कोन्हे, ठीकु आहे। हू इरिवर्सिबल मीन्स नॉन रिवर्सिबल स्टेट में ॾंदु डैमेज थी चुको हूंदो आहे। अच्छा, जॾहिं डैमेज थी थो वञे त असां वटि अहिड़ा कई ऑप्शन्स आहिनि अकॉर्डिंग टू द बजट, पेशेंट जे खीसे जे मुताबिक़ तूं केतिरो अफोर्ड करे सघो थो। असां वटि 2 खां 3 ऑप्शन्स अहिड़ा आहिनि जंहिंमें असां उन्हनि खे टीथ रेस्टोरेशन, जेकॾहिं हिकु ॾंदु डैमेज थी आहे उनखे रेस्टोर कजे त उनखे घटि में घटि बजट उनजी केतिरी आहे त उहो ॿीहर
रेस्टोर थी सघे? इन में घटि त बजट इहो आहे जो असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध ज़ाहिर आहे ऐं पाण बि उनखे रिप्रेज़ेंट कयां थो कुझु हद ताईं, असां पाण सरकारी इदारनि में बि कमु कयूं था, हुनमें बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट आहे इहो। ऐं तव्हांखे ॿी सुठी ॻाल्हि ॿुधायां त असां वटि इहो एज़ फार एज़ माई नॉलेज त सिंध में ही फ्री आहे डेंटल, अदरवाइज़ डेंटल तव्हांजो ॿिए सूबनि में शायदि एतिरो फ्री कान्हे, वेरी मिनिमम चार्जिस बट आहिनि। ख़ानगी असीं प्राइवेट ॻाल्हि कयूं त प्राइवेटली हिन जी घणी कास्ट आहे? ॾिसो, अगरि असां रिमूवेबल डेंचर ते वञूं था, जेको तव्हां राति जो लाहे रखी छॾियो, ॿिए सुबुह ते पाए वरितो, रिमूवेबल डेंचर हुनखे चवंदा आहियूं, उहो सभिनि खां चीपेस्ट फॉर्म हूंदो आहे। जी हा, उहो चीपेस्ट फॉर्म आहे। उहो घटि में घटि अगरि हिकिड़ो ॾंदु असां रेस्टोर कयूं पिया त 1500 खां 2000 रुपया। जेकॾहिं परमानेंट सॉल्यूशन वारो हुजे? अच्छा, परमानेंट सॉल्यूशन वारो असां वटि द मोस्ट एक्सपेंसिव वन, द मोस्ट बेस्ट वन, जेको असां सभिनि खां बहितरीनु चऊं, दैट इज़ इम्प्लांट। इम्प्लांट ईअं ई आहे जीअं तव्हांजे पंहिंजे ॾंदु हॾीअ में अंदरि पियो हो, उअं ई असां इम्प्लांट तव्हांजी हॾीअ में फिक्स करे छॾींदा आहियूं, जेको सॼी उमिरि तव्हां सां गॾु रहंदो आहे। ऐं हमेशह मरीज़ खे पंहिंजे चवंदो आहियां त अगरि तव्हां अफोर्डेबल आहियो, अगरि अल्लाह ताला तव्हांखे एतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे त सुठो इलाजु कराए सघो था, त पंहिंजे जिस्म ते बेस्ट इन्वेस्ट कयो। ठीकु आहे, इम्प्लांट इज़ द बेस्ट ऑप्शन, सभिनि मां बहितरीनु ऑप्शन आहे। वजह हुनजी सभिनि खां इहा आहे जो असां अगरि इम्प्लांट नथा कयूं त असां वटि ॿियो ऑप्शन हूंदो आहे ब्रिज जो। ब्रिज असां छा कंदा आहियूं, जो असां तव्हांजो हिकिड़ो ॾंदु मिसाल जे तौर ते तव्हांजो की जो निकिरी वियो आहे ॾंदु, ठीकु आहे, त असां हुनजे अॻु में आई मीन हुनजे साम्हूं वारो हुनजे पोयां वारो ॾंद खे नंढो कंदा आहियूं, मीन्स कटींदा आहियूं, जॻह ठाहींदा आहियूं कैप जी, होल जेके रखंदा आहियूं। इन करे असां 3 यूनिट जो हिकिड़ो होल रखी छॾींदा आहियूं। बेसिकली हुनजो नुक़सानु इहो आहे वॾे मां वॾो, त असां तव्हांजे बराबरि वारे ॿिन्हिनि ॾंदनि खे डैमेज कयूं पिया या हुनखे टेम्पर कयूं पिया, जिन जो वास्तो ई कोन हो। पर ज़ाहिर आहे असांजी मजबूरी इहा आहे त असांखे सपोर्ट वठणी आहे मिसिंग टुथ लाइ। त इन करे इम्प्लांट जो सभिनि मां बहितरीनु फ़ाइदो इहो आहे जो असां बराबरि वारे ॾंदनि खां का सपोर्ट नथा वठूं। जेकी मिसिंग स्पेस आहे उन स्पेस में, उन हॾीअ में वञी असां ॾंदु हणूं था, जेको लास्ट करे थो ऑल योर लाइफ। ठीकु आहे डॉक्टर साहिबु, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर अरीबा, असांखे ॿुधाइजो त आम तौर ते असां ॾिठो आहे त कैवीज़ कैविटी जेको जो इशू आहे उहो तमामु घणो कॉमन आहे आम माण्हुनि में। हर घर में तक़रीबन इन मर्ज़ जा 2-3 माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। त इन खां कीअं बची सघे थो आम माण्हू कैरीज़ ऐं कैविटी खां? ॾिसो, असां हमेशह इहो ई चवंदा आहियूं की सफ़ाई रखो। ख़ासि तौर ते पाण आम सिंधीअ में जी 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 असां डेंटिस्ट जेको बि आहे, तव्हां जंहिं बि डेंटिस्ट वटि वेंदो उहो तव्हांखे पहिरियां ई इहो रेकमेंड कंदो की भई तव्हां पंहिंजे ॾंदनि जी चङे नमूने सफ़ाई रखो। अगरि तव्हां सफ़ाई रखो था ॾंदनि जी, त तव्हां 90 to 95% ॾंदनि जी बीमारियुनि खां। सफ़ाई मतिलबु ट्वाइस डेली? हाँ, मतिलबु उन में ब्रशिंग अची वई, फ्लॉसिंग असां रेकमेंड कंदा आहियूं, फ्लॉसिंग थी वियो, या तव्हां रेगुलरली न मतिलबु माउथ वॉशिस जीअं यूज़ कबा आहिनि, या अगरि तव्हां असां इवन आम माण्हुनि खे चवंदा आहियूं की तव्हां गार्गिल्स कयो, जेके गरम पाणी, नीम गरम पाणी, उहो बि सुठो हिकिड़ो एंटीसेप्टिक हिकिड़ो टोटको आहे। पर मतिलबु ॾिसो, ब्रशिंग 2 दफ़ा ऐं ट्वाइस अ वीक अगरि तव्हां फ्लॉसिंग कयो बि था, त तव्हां इलाही बीमारियुनि खां बची था वञो। इहो ई अगरि आम आवाम इन ते प्रैक्टिस करणु शुरू करे छॾे। अच्छा, आम टोटकनि जी तव्हां ॻाल्हि कई त जीअं लौंग विझी छॾींदा आहिनि या लूण जो बि इस्तेमालु कंदा आहिनि, जी इहो ॿुधाइजो त लौंग ऐं लूण केतिरो फ़ाइदेमंद आहे? ॾिसो, इहे जेके टोटका आहिनि, मां पर्सनली पाण इहो चवंदी आहियां की असां इहे रेकमेंड कोन कंदा आहियूं। ठीकु आहे, टोटका हूंदा आहिनि, फ़ाइदेमंद बि थी सघनि था, ईअं मां नथी चवां की उहे फ़ाइदेमंद न हूंदा आहिनि। पर ॾिसो, सूर अगरि पेशेंट खे थिए थो त फॉर अ टाइम बिंग लौंग रखी छॾंदा आहियूं त थोरो टाइम बिंग रिलीफ ॾेई छॾंदो आहे, जीअं पेन किलर फॉर अ टाइम बिंग रिलीफ ॾिए थी। पर उहो लॉन्ग टर्म उनजो सोल्यूशन कोन हूंदो आहे। आइदर पोइ के उहो त बाद में जॾहिं तव्हां डेंटिस्ट खे ॾेखारंदो, पोइ अगरि उनजो ॾंद सां या उन में कैरीज़ आहे या जिंजिवाइटिस थिए थो या पहिरियों कोई बि इशू पेशेंट थिए थो, घणो करे त पेशेंट जेके लौंग रखंदा आहिनि उन घणो करे हिकिड़े ई ॾंद में पेन हूंदो आहे, त उन एरिया में स्पेसिफिक एरिया में उहो लौंग रखंदा आहिनि। उहो घणो करे कैरीज़ जो ई पेन हूंदो आहे, या उहे कैरीज़ एक्सटेंड थी करे रूट ताईं हली वेंदियूं आहिनि। त पर असां उहे शयूं रेकमेंड कोन कंदा आहियूं। उनजो हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, उनजो हिकिड़ो इलाजु हूंदो आहे, उहो ई हिकिड़ो डेंटिस्ट रेकमेंड कंदो। मतिलबु इहे जेके घरेलू टोटका आहिनि,
इहो या आऊं ये चई सकां थी कि हा टाइम बीइंग उन टाइम बीइंग लाइ उहो फ़ाइदेमंद थी सघंदा परमानेंट उहो सोल्यूशन उहो परमानेंट न आहे ये ॾिसो हिकिड़ा ऑर्गेनिक मटीरियल्स आहिनि इन्हनि जी इम्पोर्टेंस पंहिंजी जॻह ते आहे ऑनेस्टली तव्हांखे सही ॿुधायां जीअं तव्हां लौंग चयो पिया क्लोव ऑयल चयो पिया असां वटि जेके बि एडवांस फॉर्म जा हींअर अॼुकल्ह मार्केट में टूथपेस्ट आहिनि ब्रांडेड उन्हनि में इहो प्रोडक्ट यूज़ कयो वियो आहे दिस इज़ अ एविडेंस बेस्ड डेंटिस्ट्री इनखे EBD चवंदा आहियूं एविडेंस बेस्ड डेंटिस्ट्री जो मतिलबु इहो हूंदो आहे त असां इहा प्रूवन ॻाल्हि हूंदी आहे का बि शइ अगरि पॉलिसी कोई बि प्रोडक्ट इम्प्लीमेंट मार्केट में कई वेंदी आहे हू आफ्टर एविडेंसिस आफ्टर प्रॉपर रिसर्च कई वेंदी आहे इहा शइ तव्हांजो सुवाल जेको आहे घरेलू टोटके जो दैट इज़ वेरी राइट हुनमें इन जी इफेक्टिवनेस हूंदी आहे ठीकु आहे जीअं डॉक्टर साहिबु चयो त अमूमन छा हूंदो आहे जो ही शॉर्टर टर्म ट्रीटमेंट्स हूंदियूं आहिनि बीन वाइल तव्हांखे सूर पियो घर में राति जो 12-1 बजे तव्हां नयो डॉक्टर वटि अवेलेबिलिटी कान्हे का रिमोट एरिया में आहियो जिथे अवेलेबिलिटी कान्हे तव्हां उते लौंग रखी अमूमन माण्हू छा कंदा आहिनि डिस्प्रिन जूं गोरियूं रखंदा आहिनि हुन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे जेको मूं ॿुधो आहे माण्हुनि जे वातां सो इहो त ठीकु आहे चलो पर हुनजो लॉन्गर टर्म परमानेंट ट्रीटमेंट इज़ ऑलवेज़ अ डेंटल चेयर असां ॾिसो तव्हांखे सही ऑनेस्टली मुंहिंजी एतिरी साल जी प्रैक्टिस आहे मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो इहो आहे त इवन जेके असां प्रिस्क्रिप्शन ते दवायूं लिखंदा आहियूं उहे बि कंहिं कम जूं कोन्हनि डेंटल साइंसिस में जेसिताईं डेंटल चेयर ते पेशेंट नथो वेहे हुनजो कोई इलाज नथो थी सघे इट मीन्स सर्जरी इट इज़ नॉट ऑलवेज सर्जरी ज़रूरी कान्हे डेंटल चेयर में वेहे त सर्जरी आहे थी सघे थो असां सफ़ाई सां ठीकु करे वठूं थी सघे थो असां फिलिंग सां ठीकु करे वठूं थी सघे थो असां रूट केनाल सां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायूं इफ आई टेक द एग्ज़ाम्पल मुंहिंजी अगरि प्रैक्टिस जी एग्ज़ाम्पल वठो न त आउं तव्हांखे ॿुधाए सघां थो लास्ट 3 डेज़ जी प्रैक्टिस में मूं हिकिड़ी बि सर्जरी कान्हे कई मीन्स मूं वटि जेके बि पेशेंट आया पे आइदर या त रूट केनाल्स जा हुआ या फिलिंग्स जा हुआ या स्केलिंग जा हुआ या पोइ कॉस्मेटिक्स जा हुआ हुनमें कोई सर्जरी इन्वॉल्व कोन हुई अच्छा आम तौर ते मूं ॾिठो आहे त आम पेशेंट रूट केनाल जे प्रोसेस खां जेका घटि में घटि तरीक़ो आहे घटि में घटि मुंहिंजे ख्याल में 3 दफ़ा जी विज़िट थिए थी डॉक्टर सर ॾिसो ही कन्वेंशनल डेंटिस्ट्री आहे मीन्स पुराणी डेंटिस्ट्री अगरि जंहिंखे चयो वञे जंहिंमें असां मैन्युअल फॉर्म में मीन्स असां हथ सां मैन्युअली रूट केनाल कंदा आहियूं ठीकु आहे अॼु जेकी डेंटिस्ट्री अची वई आहे या असांजी जेकी मॉडर्न प्रैक्टिसिस में डेंटिस्ट्री आहे उहो सिंगल विज़िट रूट केनाल ट्रीटमेंट्स यूजुअली कंदा आहियूं ॾिसो असां प्राइवेट प्रैक्टिस में ऑनेस्टली स्पीकिंग टाइम इज़ मनी असां लाइ टाइम ॾाढो इम्पॉर्टेंट आहे असां अगरि हिकिड़ो त स्पेसिफिड या हिकिड़ो डिसाइडिड अमाउंट ऑफ मनी मीन्स अगरि रूट केनाल जी मुंहिंजी जेकी फीस आहे हू मुंहिंजी हिकिड़ी डिसाइडिड फीस आहे अगर हू पेशेंट मूंखे हिकिड़े विज़िट में उहा फीस ॾे या 3 विज़िट्स में स्प्लिट करे ॾे मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद हिकिड़े विज़िट जो आहे मुंहिंजे लाइ टाइम बि बचंदो ऐं मरीज़ जो बि टाइम बचंदो सर हुनमें इन करे जो असां डिजिटल फॉर्म में हाणे हली पिया आहियूं असां मैन्युअल में कोन आहियूं हाणे असांजी मशीन फॉर्म में हली वई आहे रूट केनाल ट्रीटमेंट असां वटि एक्सरेस डिजिटल थी विया आहिनि असां वटि मशीनरीज़ डिजिटल थी विया आहिनि असांखे हथ वारी कलाक जी फाइलिंग कान्हे करणी हैदराबाद में गवर्नमेंट सर गवर्नमेंट जे इदारनि में यस वेरी लिटिल अमाउंट ॾाढो घटि पर थिए पई जी हा बिल्कुलु आहे जी डॉक्टर अरीबा तव्हां खां असीं इहो पुछंदासीं त हीअ जेको टूथपेस्ट जी डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई त उन्हनि में जेको आम टोटकनि में जेके शयूं यूज़ थींदियूं आहिनि उन्हनि जो फार्मूला बि उन्हनि हूंदो आहे त हीअ मेडिकेटेड टूथपेस्ट हूंदा आहिनि त उनजो इस्तेमालु केतिरो फ़ाइदेमंद आहे ऐं केतिरे वक़्त ताईं असां ॾिठो आहे त आम तौर ते मेडिकेटेड टूथपेस्ट 12 महीना इस्तेमालु पिया कंदा आहिनि माण्हू त इन हवाले सां थोरो ॿुधाइजो त उनजा कहिड़ा नुक़सान आहिनि परमानेंट इस्तेमालु करण सां हा इहा मां इन ते अची वेंदसि की अगरि ॾिसो अगरि तव्हां का मेडिसिन यूज़ कयो पिया का बीमारी आहे तव्हांखे ऐं तव्हांखे कोई डॉक्टर उहा मेडिसिन प्रिस्क्राइब करे थो त उहा फॉर अ टाइम बीइंग हूंदी न जेसी उहा तव्हां उहा रिलीफ अची वञे थो पेशेंट खे त पेशेंट उहा शइ छॾे ॾिए थो अच्छा मेडिकेटेड टूथपेस्ट सां बि इहो इशू आहे जेको बि डेंटिस्ट वटि तव्हां वञो था फॉर एग्जाम्पल का बि ट्रीटमेंट करायो था इवन स्केलिंग थी वई पेशेंट खे जिंजिवाइटिस आहे या पेरोडोंटाइटिस आहे घणो करे मेडिकेटेड टूथपेस्ट असां पेरियो रिलेटेड जेको डिपार्टमेंट आहे जेको सफ़ाई वारो उन में ई रेकमेंड कंदा आहियूं पोइ आइदर पेशेंट खे सेंसिटिविटी जे हूंदी आहे या पेशेंट खे गम्स मां ब्लीडिंग थिए थी या गम रिसेस थी था वञनि त उन लाइ असां रेकमेंड कंदा आहियूं इहे टूथपेस्ट पर असां उहो कोई बि डॉक्टर या डेंटिस्ट जेको बि आहे जंहिं वटि तव्हां वञो था उहो तव्हांखे हिकिड़े या 2 ट्यूब खां वधीक उनखे रेकमेंड न कंदो
छोकी उहो जेको तव्हांजो जेको ट्रीटमेंट सां गॾु उन खां पोइ तव्हांजो जेको इहो मेडिकेटेड जेके पेस्ट तव्हांखे लिखी ॾिना वञनि था उहो मंथ या 2 मंथ यूज़ करण खां पोइ तव्हांजो ब्लीडिंग बि घणो करे बंदि थी वेंदी आहे ऐं तव्हांजी सेंसिटिविटी बि पेशेंट जी शिकायत ख़तम थी वेंदी आहे। मेडिकेटेड टूथपेस्ट टाइम बिंग लिंक करे पोइ वरी नॉर्मल वारे मतलब तव्हां उहो असां हिकिड़ो या 2 ट्यूब खां वधीक रेकमेंड न कंदा आहियूं छोकी ॾिसो न तव्हांखे मां अॻु में बि इहा ॻाल्हि चई की अगरि असां का टैबलेट रेकमेंड कयूं था जॾहिं उहा शइ रिलीफ थी वञे पेशेंट खे रिलीफ अची थो वञे त पोइ तव्हांजो उहा टैबलेट या उहा दवाई कंटिन्यू त नथा करे सघो न पेशेंट खे रिलीफ अची वियो। तीअं ई डेंटल ट्रीटमेंट में अगरि पेशेंट खे उन शइ में रिलीफ अची थो वञे त उन खां पोइ उन शइ खे कंटिन्यू करण जो को तुक ई नथो ठहे। पोइ तव्हां पंहिंजो जेको नॉर्मल टूथपेस्ट जीअं जेको बि तव्हां यूज़ कयो था नॉर्मली उन ते वापसि अची वञो। असां त घणो करे मेडिकेटेड खां पोइ टूथपेस्ट खां पोइ नॉर्मल रेकमेंड करे छॾींदा आहियूं 1 या 2 ट्यूब्स खां पोइ। अच्छा जी डॉक्टर महबूब अख्तर तव्हां कॉस्मेटिक सर्जन आहियो तव्हां त ॿुधाइजो त ख़ासि तौर ते औरतुनि में ख़ूबसूरती लाइ या ॾंदनि खे बहितर रखण जे लाइ तमामु घणी उहा हूंदी आहे कोशिशि कंदियूं आहिनि त हीउ जेको असां ॾिठो अमूमन ते त नौजवान छोकिरियूं तारुनि सां ॾंदनि खे त इन तरीक़ेकार खे छा चइबो आहे ऐं इहो केॾो फ़ाइदेमंद आहे ॾंदनि में? ॾिसो इहो ब्रेसिस आहे इहो बि ओल्ड ब्रेसिस चवंदा आहियूं इनखे आम लफ़्ज़नि में ब्रेसिस या ब्रैकेट्स चवंदा आहिनि माण्हू जेके तव्हां तारूं ॾिसंदा आहियो यूजुअली पेशेंट ॿारनि में या प्री टीन्स में टीन एज खां अॻु में असां यूजुअली दैट इज़ द बेस्ट टाइम टू कंटिन्यू इट। द प्रॉब्लम इज़ इहो हाणे थोरो सो हालांकि दिस इज़ द मोस्ट इफेक्टिव फॉर्म ऑफ द ट्रीटमेंट ॾाढी बहितरीनु फॉर्म ऑफ ट्रीटमेंट आहे जंहिंमें असां तव्हांजे फेस जी ग्रोथ खे मॉडिफाई करे छॾींदा आहियूं अमूमन। ठीकु आहे तव्हांजो अगरि जबड़ो अंदरि आहे त हुनखां आहिस्ता ग्रेजुअली हुनखे ॿाहिरि खणी ईंदा आहियूं। ठीकु आहे तव्हांजो अगरि मथियों जबड़ो अंदरि आहे त हुनखे ॿाहिरि खणी ईंदा आहियूं। फेस फॉर्म खे ठीकु करे सघंदा आहियूं ॾंद फॉर्म खे असां ठीकु करे छॾींदा आहियूं। एबनॉर्मल ॾंदनि जी पोज़ीशन्स खे मीन्स इन 10 खां 11 साल या 12 साल में अमूमन दैट इज़ द बेस्ट एज ॿारनि खे असां हुनखे बहितरीनु रिज़ल्ट्स ॾेई सघंदा आहियूं अमूमन जेके छो त इहे प्रॉब्लम्स जेके बि ईंदा आहिनि अमूमन पेशेंट्स जा जेके वालदैन आहिनि उहे 8-9 साल 10 सालनि में उनखे रियलाइज़ थी वेंदो आहे त प्रॉब्लम थिए पई त पेरेंट्स जो कमु आहे त उन्हनि खे डॉक्टर वटि वठी वञनि उनखे अर्ली एज में उन्हनि जो इलाजु कराइनि। हुनजो फ़ाइदो इहो थींदो आहे त घटि ख़र्च में सुठो रिज़ल्ट अची वेंदो आहे। तव्हां जेतिरो डिले कंदा ईअं त हाणे मुंहिंजा कुझु पेशेंट हलनि पिया जेके 50 इयर्स ऑफ एज जा आहिनि पर ब्रेसिस जो ट्रीटमेंट हले पियो कराची। जी हा कुझु असांजा सेलिब्रिटीज़ आहिनि पंहिंजी मीडिया जा उन्हनि में कुझु हलनि पिया। ठीकु आहे मूं वटि ट्रीटमेंट उन्हनि जा। हाणे मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां जो ज़ाहिर आहे मीडिया सेलिब्रिटीज़ आहिनि या कोई पब्लिक फिगर आहे या कोई बि अहिड़ो माण्हू आहे जेको पब्लिक स्पीकिंग आहे जेके पब्लिक खे एड्रेस थो करे हू छा करे हुनजे लाइ बि असां वटि हाणे ऑप्शन्स अची विया आहिनि ॾाढो। उहे इहे आहिनि त ट्रांसपेरेंट फॉर्म ऑफ दी ब्रेसिस अची विया आहिनि असां वटि। सो हू तव्हां पेशेंट पाईंदो बट जेॾी महिल हुनखे मिसाल जे तौर ते प्रोग्राम करिणो आहे कंहिं शादी में वञिणो आहे कंहिं गैदरिंग में वञिणो आहे कंहिं क्राउड खे एड्रेस करिणो आहे स्पीकर आहे हू लाहे वठे पंहिंजो कमु कलाकु 2 में पंहिंजी जेको बि ड्यूटी सर अंजाम ॾे वापसि घर अचे ऐं पाए छॾे। इट हार्डली टेक्स अ ईयर और अ हाफ हुनखे महीने में हिकिड़ो दफ़ो विज़िट करिणो पवंदो आहे डेंटिस्ट वटि। हुनखे असां इनविज़िबल ब्रैकेट्स या ब्रेसिस चवंदा आहियूं या इनविज़िबल ऑर्थोडोंटिक्स जो नालो चयो वेंदो आहे साइंस में। सो उहा तव्हांजी ॻाल्हि त हाणे एडवांस फॉर्म 2021 हले पियो ऐं हिन में असां वटि इहा बि ऑप्शन्स आहे त असां बग़ैर ब्रैकेट्स जे बि ॾंदनि खे ठीकु करे सघूं था। नंबर 1 नंबर 2 असां कॉस्मेटिक खे साईं ईअं बि इम्प्रूव करे सघंदा त इट इज़ नॉट द ओनली ऑप्शन। सिर्फ़ु ऑप्शन असां वटि इहो कोन्हे त असां ब्रैकेट्स ऐं ब्रेसिस सां ई ठीकु कयूं। असां वटि वीनियर्स बि आहिनि अवेलेबल मार्केट में जेके अमूमन जिन जी मुंहिंजी एक्सपर्टीज़ बि आहिनि। अच्छा हा त उहे वीनियर्स इहो हूंदा आहिनि त असां हिकिड़ो सेरेमिक हिकिड़ो बहितरीनु ज़िरकोनिया या ईमैक्स हिकिड़ो मटीरियल हूंदो आहे। इट्स अ वेरी एक्सपेंसिव स्टोन सेरेमिक त उहो बेसिकली असां हुनजा थिन शेल्स हूंदा आहिनि असां हणी छॾींदा आहियूं। असां बेसिकली एबनॉर्मलिटी खे डिस्गाइज़ करे छॾींदा आहियूं। सरकारी तौर ते बि न सर नो सरकारी तौर ते न पाकिस्तान में न दुनिया में किथे एस्थेटिक ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट ॾिनी वेंदी कॾहिं बि कान्हे बिल्कुलु बि न आहे। न यूजुअली कंपनीज़ जेके पैनल ते खणंदियूं आहिनि डेंटल पैनल्स उहे बि कॾहिं बि कवर कोन कंदियूं आहिनि। एक्सपेंसिव नो सर नेवर इट डज़ छो त इहे इट्स क्वाइट एक्सपेंसिव फॉर्म ऑफ द ट्रीटमेंट। तकरीबन केतिरी सर अगरि मूं वटि पेशेंट अचे थो त अगरि एस्थेटिक कंसर्न्स आहिनि त घटि में घटि बि 1 लाख खां मथे ट्रीटमेंट वञे थो स्टार्ट थिए थो। जी सर
घटि में घटि लख खां मथे थिए थो मिनिमम इज़ 100,000। अच्छा डॉक्टर साहब तव्हां सां जारी रहंदो। डॉक्टर अरीबा असांखे इहो ॿुधाइजो त आम तौर ते वालिदेन शिकायत अॼुकल्ह कंदा आहिनि त उन्हनि जे ॿारनि जा जीअं पहिरियां ॾंद ख़तमु थी वेंदा आहिनि त उन्हनि जा जेके ॿिया नवां ॾंद ॼमण में थोरो डिले थींदी आहे, उन जा वालिदेन ॾाढा कंसर्न हूंदा आहिनि त असांजे ॿारनि जा ॾंद हाणे देरि सां निकिरी रहिया आहिनि, त इन सूरत में इहो छाजे करे थींदो आहे? इन सूरत में उन्हनि खे को दवा या को इलाजु करणु घुरिजे या न अहिड़ी का ॻणितीअ जी ॻाल्हि न आहे, थोरो देरि सां ई ॾंद अची वेंदा? न मोस्टली त परमानेंट ॾंदनि में कोई एॾो एज सच इशू कोन्हे हूंदो। सभिनि खां मेन कॉज़ इहो ई हूंदो आहे की तव्हांजो जेके पुराणा जेके जंहिंखे तव्हां मिल्की टीथ या डेसिडियस टीथ चओ, उहो तक़रीबन 3 सालनि जे एज में मुंहिंजे ख़्याल में चेंज थींदा आहिनि। चेंज न 5 हा 6 साल तव्हांजो शेड थियणु शुरू थी हा, त उहो ई हूंदो आहे की 12 साल थी वञी तव्हांखे कंप्लीट हुन में वेंदा आहे प्रॉपर परमानेंट डेंटिशन। त तव्हांजी वञी प्रॉपर अगरि कंप्लीशन जी ॻाल्हि कंदो त उहो 18 इयर्स खां पोइ थींदी आहे जॾहिं तव्हांजो विज़डम टूथ अची वेंदो आहे। अच्छा जी हा जेको थर्ड मोलर टाकल लाट चइबो आहे उहो। अच्छा उहो एज सच घणो करे इशू कोन्हे हूंदो, पेरेंट्स घणो करे पैनिक बि कंदा आहिनि ऐं उहो उन में ॾिसो इहो नेचुरल हिकिड़ो फिनोमिना आहे की ॾंद पाणे निकिरी थो वञे, उनजी रूट रिज़ॉल्व थी वञे। पर अक्सर अॼुकल्ह इशू थी वियो आहे की जेके तव्हांजा परमानेंट ॾंद इन करे बि कोन ईंदा आहिनि त तव्हांजो डेसिडियस टीथ उहो निकिरंदो ई कोन्हे। निकिरंदो जेसीं ताईं उहो निकिरंदो ई कोन तेसीं ताईं हुनखे स्पेस ई कोन मिलंदी। त उहो जेसीं ताईं स्पेस कोन मिलंदी आहे त तेसीं ताईं हू कोन ईंदा आहिनि ॾंद या कोन अची सघंदो आहे ॾंद, त पोइ पेरेंट्स परेशान थींदा आहिनि। पोइ वरी पेरेंट्स डेंटिस्ट वटि ईंदा आहिनि, पोइ जेका बि रिकमेंडेड ट्रीटमेंट हूंदी आहे उहा असां उन्हनि खे रिकमेंड कंदा आहियूं, आइदर एक्सट्रैक्शन जी तरफ़ वञो या ख़ासि तौर ते ॿारनि जेके वरी कीड़ो बि लॻंदो आहे उहो बि तमामु घणो आम आहे। जी हा, उहो कीड़ो त उनजा 2-3 फैक्टर्स आहिनि। सभिनि खां कॉमन जेको हूंदो आहे जेके सफ़ा नंढड़नि ॿारनि में जेको 71 मंथ्स ताईं जेके थींदो आहे नर्सिंग बॉटल कैरीज़ असां चवंदा आहियूं पंहिंजी लैंग्वेज में उनखे। अच्छा उहे सभिनि खां कॉमन हूंदा आहिनि उन्हनि ॿारनि में। पर उहो ॾिसो न तव्हां अगरि तव्हांजा जेके उहे डेसिडियस टीथ निकिरी था वञनि त पोइ उन्हनि जो तव्हांजे परमानेंट ॾंदनि ते इफेक्ट नथो पवे। उहो हिकिड़े दफ़ा तव्हांजा हलिया विया त तव्हांजा परमानेंट टीथ एग्ज़ैक्ट जीअं सही हूंदा आहिनि, जीअं नई ॼमाहट थींदी आहे ॾंदनि जी ईअं ई हूंदा आहिनि। पोइ उहा त पोइ बाद जी ॻाल्हि आहे की अगरि तव्हां सफ़ाई नथा रखो परमानेंट टीथ जी या उन में जेके बि इशूज़ थियनि था उहा बाद जी ॻाल्हि आहे की उन में कैरीज़ लॻनि थियूं या उन में कोई बि पेरियो जो इशू थिए थो, उहो पोइ जी ॻाल्हि आहे। पर तव्हांजा परमानेंट टीथ ते उन्हनि जो एज सच असरु न थींदो आहे। जेके बि तव्हांजा डेसिडियस टीथ में अगरि कैरियस आहिनि उहे निकिरी था वञनि त पोइ उनजो तव्हांजे परमानेंट ते असरु कोन थींदो। मतिलबु पोइ नॉर्मल में उहो हा हा, उहो तव्हांजी डेंटिशन नॉर्मली हूंदी आहे। उहो पोइ जेके इशूज़ थियनि था उहे बाद में थियनि था, उहे तव्हांजी पंहिंजी गफ़लत जे करे थियनि था। खीर वारा जेके ॾंद हूंदा आहिनि सर आउं एड ऑन कयां डॉक्टर साहिब जी ॻाल्हि खे, खीर वारा जेके ॾंद अमूमन जेके हुनजो टाइम थींदो आहे उहे किरंदा आहिनि, हुनखां पोइ 4 खां 6 महीने तक असांजो सेफ पीरियड कहलाईंदो आहे। हुनमें असां वेट कंदा आहियूं त ॾंद अची वञे ऐं अमूमन अची बि वेंदो आहे जीअं डॉक्टर साहिब ॿुधायो पिए। हुनमें अमूमन का अहिड़ी एज सच प्रॉब्लम्स कॉमनली एतिरियूं कोन्हनि। यस आफ्टर दैट अगरि कोन्हे त तव्हांखे डेंटिस्ट वटि वञिजे, लाज़मी वञिजे, पोइ एक्सरे थींदो आहे, पोइ असां ॾिसंदो आहियां त को अंडरलाइन को प्रॉब्लम त कान्हे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि हमेशह असांखे डेंटिस्ट खे बि ज़हन में रखिजे त कोई त प्रॉब्लम आहे जो हू डिले थियो आहे न, जो नेचुरल हिकिड़ो तव्हांजो नॉर्मल प्रोसेस आहे जेको सपोज टू बी देयर उहो नथो थिए त मीन्स कोई प्रॉब्लम आहे, पोइ उहो तव्हांखे प्रॉब्लम ॻोल्हणी आहे। अमूमन तव्हांखे कॉमनली कोई सिस्ट हूंदी आहे, कॉमनली तव्हांजो थिक गम हूंदी आहे, मसूड़ो हूंदो आहे। अच्छा इन खां अलावा ॿियूं कुझु प्रॉब्लम्स इहे आहिनि त डेफिशिएंसी थींदी आहे, थायराइड जी डेफिशिएंसी थींदी आहे, तव्हांजो ॿियूं वाइटामिन्स जी डेफिशिएंसीज़ थींदियूं आहिनि। इहे अंडरलाइन डेफिशिएंसीज़ खे तव्हां बहितर कंदा आहियो, ठीकु कंदा आहियो त उहे तव्हांजो इवेंचुअली ऑटोमेटिकली तव्हांजो इहो प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो आहे। त इहो ज़हन में रखिजे त अगरि 3-4-5 महीना मिल्की टूथ किरण खां पोइ तव्हांजो परमानेंट न आयो त इहो कंसर्न जोगो आहे इहो मसइलो। इन करे तव्हांखे डेंटिस्ट वटि वञिजे। जी बिल्कुलु आहे। डॉक्टर साहब ॿियो तव्हां खां इहो पुछंदासीं त जीअं पंहिंजी सवेल ॻाल्हि हली पई हा तव्हां खां इहो सवेल बि पुछियोसीं कॉस्मेटिक सर्जरी जे हवाले सां
त हिकिड़ो ॾंदु माण्हू चेंज कराए थो, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को एक्सीडेंट में हुनजा घणा ॾंद डैमेज थी वञनि या कंहिं बीमारी जे करे ॾंद डैमेज थी वञनि, त छा 32 ॾंद कॉस्मेटिक सर्जरीअ जे करे अॼुकल्ह तब्दील थी सघनि था? सर 32 ॾंदनि जी जेकी 32 ठहे थी उहो त मुंहिंजो ख़्यालु आहे असांजे सभु आवाम खे बि ख़बर आहे, इहा मोस्ट कॉमनली आहे। तूं जेके पाईंदा आहिनि वरी राति जो लाहे गिलास में पाणी में रखंदा आहिनि, वरी सुबुह जो पाईंदा आहिनि, इहो त पुराणो तरीक़ो आहे, उहो अॼु बि वैलिड तरीक़ो आहे। पर असां वटि गॾोगॾु असां वटि हाणे फिक्स्ड फॉर्म में बि अचे थो कंप्लीट डेंचर्स। ऐं ज़ाहिर आहे हींअर असांजे प्रोग्राम में मौक़ो कोन्हे, शायदि आउं तव्हांखे केसिस बि ॾेखारिया अहिड़ा जेके हींअर आउं कंप्लीट फॉर्म में बि कंदो आहियां इन फिक्स्ड फॉर्म। त असां वटि कंप्लीट जबड़ो वुड बी फिक्स्ड लाइक योर तव्हांजा पंहिंजा नेचुरल ॾंदनि वांगुरु, उहो इम्प्लांट वांगुरु असां फिक्स करे छॾींदा आहियूं, कंप्लीटली फिक्स्ड हूंदा आहिनि, तव्हांखे उनखे लाहिण जी ज़रूरत कान्हे। तव्हांखे इवन तव्हांखे पाण खे फील कोन थींदो त इहो को आर्टिफिशियल कोई मूं वटि कोई ऑप्शन लॻल आहे, त ॿियो अॻे माण्हू खे त सवाल ई नथो पैदा थिए। येस इट इज़ अ एक्सपेंसिव फॉर्म ऑफ ट्रीटमेंट, इलाही एक्सपेंसिव आहे, लखनि में आहे, अफोर्डेबिलिटी जो प्रॉब्लम आहे, बिल्कुलु आहे, बट असां वटि इहो ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहे। उनजी वजह हिकिड़ी तव्हांखे साईं ॿुधाए बि वञा, इम्प्लांट्स ॾिसो असां वटि अनफॉर्चुनेटली असांजे मुल्क में लोकल मैन्युफैक्चरिंग डेंटिस्ट्री में इलाही घटि आहे, इलाही घटि आहे। जेकी शइ अचे थी असां इम्पोर्ट कयूं था ॿाहिरां, मटीरियल बि इम्पोर्ट थो थिए, इम्प्लांट्स बि इम्पोर्ट था थियनि, डॉलर्स एंड एवरीथिंग हैज़ गॉन सो अप, त असांखे मजबूरन या डेंटिस्ट्री पोइ इवेंचुअली हिकिड़ो कंज्यूमर ते अफेक्ट थो थिए, उहा उते महांगी थी पवे पेशेंट खे। त इहा मजबूरी आहे, गवर्नमेंट त अफोर्ड करे वञे थी पर प्राइवेट प्रैक्टिस अफोर्ड नथी करे सघे, त असां सब्सिडाइज़्ड रेट में डेंटिस्ट्री खे प्रैक्टिस कयूं। जी सर। अच्छा डॉक्टर अरीबा, मां तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधाए ॾियो त ख़ासि तौर ते ॾंदनि जे बीमारी सां असां ॾिठो आहे त जेके अताई डॉक्टर आहिनि या सरकारी अस्पतालुनि में स्टरलाइज़ेशन जो हिकिड़ो वॾो इशू आहे, ऐं जंहिंजे करे हिकु बीमारी जो जेकॾहिं मरीज़ जो को इलाजु थिए त उहा ॿिए में मुंतक़िल थी सघे थी, त माण्हुनि खे इन ॻाल्हि जो केतिरो ख़्यालु करणु घुरिजे त स्टरलाइज़ेशन सरकारी अस्पतालुनि में अताई डॉक्टरनि वटि घटि आहे, त इन सां माण्हुनि खे कीअं मतिलबु परहेज़ करणु घुरिजे, माण्हुनि खे कीअं इन शइ खां बचणु घुरिजे? ॾिसो, माण्हू हमेशह थोड़ा पंहिंजा पैसा बचाइण लाइ थोड़ो मतिलबु सस्ती ट्रीटमेंट वठण लाइ, एंड मां उनजो ॾोह इन करे बि नथी कयां छो की हर माण्हू एतिरी एक्सपेंसिव ट्रीटमेंट अफोर्ड बि नथो करे सघे। त ॾिसो अॼुकल्ह हेपेटाइटिस इलाही कॉमन आहे, ऐं सभिनि खां कॉमन मतिलबु तव्हां अगरि उहे सेम इंस्ट्रूमेंट्स अगरि स्टरलाइज़ नथा थियनि, घणो करे त उहो ई बॉइल करे वरी हिकिड़े देगिड़े में विझी करे बॉइल कंदा आहिनि ऐं वरी उहो वापसि ॿिए पेशेंट ते यूज़ कंदा आहिनि, त उनजो हिकिड़ो इहो तरीक़ो इहो बॉइल वारो तरीक़ो इफेक्टिव आहे? न, इहो कतई इफेक्टिव तरीक़ो कोन्हे। स्टरलाइज़ेशन जो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो रूम हूंदो आहे जंहिंमें इंस्ट्रूमेंट स्टरलाइज़ थींदा आहिनि, उनजो हिकिड़ो पंहिंजो टेम्परेचर हूंदो आहे, उन में स्टरलाइज़ थींदा आहिनि इंस्ट्रूमेंट्स, ऐं इहो तरीक़ो बिल्कुलु बि इफेक्टिव कोन्हे। ऐं इन मां सभिनि खां ईज़ीली बीमारियूं ट्रांसफर थियनि थियूं। तव्हां ॾिसो हेपेटाइटिस थिए थी, इन में TB थिए थी, माण्हुनि में इहे बीमारियूं ट्रांसफर थियनि थियूं, ऐं माण्हू बसि पोइ सस्ते हुजण चक्करनि में मतिलबु जेका ट्रीटमेंट उन्हनि खे 10,000 या 15,000 में थिए थी, उहा 1000 रुपए में अगरि कंहिं माण्हू खे मिले थी या 500 में थिए थी त उहो उनखे प्रेफर कंदा। इवन मूं त ॿुधो आहे की जेके अताई डॉक्टर्स आहिनि उहे 100 रुपए में बि ॾंद कढनि था, त उहा जेको ॾंद उन्हनि खे 4-5 हज़ार में निकिरी मिलंदो, उहो 100 रुपए में हिकिड़ो माण्हू कंदो त उहो उन्हनि खे इफेक्टिव लॻे, फ़ाइदोमंद लॻे थो, त उहो हुन वञनि था। पर बाद में जेके हुनजा कॉम्प्लिकेशंस थियनि था उहे त इलाही एक्सपेंसिव थियनि था। ज़ाहिर ॻाल्हि आहे पोइ हुनजी ट्रीटमेंट आहे, हेपेटाइटिस जी ट्रीटमेंट आहे, उहे केतिरी एक्सपेंसिव, उहे सभु शयूं माण्हू नज़रअंदाज़ कंदा आहिनि, ऐं फॉर अ टाइम बीइंग जो जेको फ़ाइदो हूंदो आहे उहो ॾिसी करे उन्हनि वटि हलिया वेंदा आहिनि। बाद में पोइ जेके नुक़सान आहिनि उहे तव्हां सभिनि जे साम्हूं आहिनि। डॉक्टर महबूब हक़ साहब, जीअं डॉक्टर साहिबा ॿुधायो त ही ॾंदनि जे इलाज जे लाइ स्टरलाइज़ेशन जी केतिरी अहमियत आहे, ऐं आम he actual makes dentistry expensive, honestly speaking, let me tell you. तव्हांखे ॿुधायां थो, जीअं तव्हां टेक्नीशियन्स चीनी ऐं अताई डॉक्टरनि जो ज़िक्र कयो पे, हू छो सस्ता आहिनि? हू इन करे सस्ता आहिनि त हू हिकिड़ी अगरि सक्शन टिप, हिकिड़ी नंढड़ी एग्ज़ाम्पल ॾियां, जेकी सक्शन टिप असां सलाइवा या वाटर या पाणी सक कंदा आहियूं पेशेंट जे मुंहुं मां ड्यूरिंग द ट्रीटमेंट, उहा हिकिड़ी सक्शन टिप डिस्पोजेबल हूंदी आहे, जंहिं सपोज़ त तव्हां हर पेशेंट में चेंज थींदी आहे, हू ठीकु आहे। हीअ अताई डॉक्टर्स अमूमन छा कंदा आहिनि, हीअ हिकिड़ी टिप तव्हांजे 100 मरीज़नि ते हले थी, 150 मरीज़नि ते हले थी, ज़ाहिर आहे हू सस्तो ई ॾींदो हुन इलाज। उनखे अगरि हू 100 रुपए में ॾंद कढे थो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हू इहो त पॉसिबल कान्हे, हुनजो त पोइ पेशेंट में सिटिंग चार्जिस ई इलाही हले, हू कमाईंदो छा हू?
इवेंचुअली जीअं तव्हां सरकारी इदारनि में सर ॻाल्हि कई, सरकारी इदारनि में बि असांजी नेग्लिजेंस आहे, लेट मी बी ऑनेस्ट। असां ऑटोक्लेव नथा कयूं। बेसिकली स्टरलाइज़ेशन जी हिकिड़ी प्रॉपर मशीन हूंदी आहे, ऑटोक्लेव, बी क्लास ऑटोक्लेव्स अॼुकल्ह अचनि पिया, जेके रिकमेंडेड हूंदा, जेके आहिनि बि सरकार वटि, सरकारी हॉस्पिटल्स में आहिनि, अमूमन या त दे आर आउट ऑफ ऑर्डर और दे आर नॉट प्रॉपरली इन्फोर्स्ड। इहो बीइंग कोई जेके सीनियर एडमिनिस्ट्रेटर्स आहिनि हॉस्पिटल जा, उहे इन्फोर्स कजे। इहो बेसिकली इन ते अच्छा हिन जी इम्पोर्टेंस एतिरी घणी आहे साईं स्टरलाइज़ेशन जी, त तव्हांजा 90% चांसिस आहिनि त तव्हां ब्लड बॉर्न डिजीज़िस या इहो क्रॉस इन्फेक्शन कयो, मीन्स हिकिड़े पेशेंट जो इन्फेक्शन तव्हां ॿिए पेशेंट में ट्रांसमिट कयो। तव्हांखे सर आउं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, आहे मूंखे हिकिड़ो, आउं जॾहिं ॿाहिरि पढ़ियसि पिए इंग्लैंड में, मूंखे हिकिड़ो टास्क मिलियो ऑडिट करण लाइ क्रॉस इन्फेक्शन ते रेडियोलॉजी डिपार्टमेंट में। आउं उते हिकिड़ो उन्हनि जे लंडन जे बेस्ट हॉस्पिटल जो ऑडिट करण जॾहिं वियुसि, तव्हां बिलीव कयो उहे बि नेग्लिजेंट पाया विया पंहिंजो क्रॉस इन्फेक्शन खे कंट्रोल करण में। तव्हां सोचो जॾहिं इंग्लैंड जहिड़े एॾे वॾे हॉस्पिटल में बि इहे प्रॉब्लम्स अचनि पिया, त असां वटि केतिरा हूंदा। अच्छा, हुनजी वॾी वजह इहा बि आहे त असां वटि पेशेंट फ्लो गवर्नमेंट हॉस्पिटल में इलाही घणो आहे सर। असां वटि उहे रिसोर्सिस कोन्हनि जेतिरो फ्लो अचे थो असां वटि। असांजे जेके इंटीरियर सिंध जा पंहिंजा जेके आहिनि प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स आहिनि, उहे उहा फैसिलिटी न पिया ॾियनि, त सॼो फ्लो तव्हांजे वॾे शहरनि जे हॉस्पिटल में अचे थो, जेके असां वटि उहे, अगरि असां वटि 10 डॉक्टर्स आहिनि त असां वटि मरीज़ ॾिसण लाइ 1000 खां वधीक आहिनि, ऐं 1000 मरीज़ ॾिसण लाइ असां वटि उहो स्टरलाइज़ेशन जो असां करण बि चाहियूं त असां नथा करे सघूं, पॉसिबल कान्हे। सो बेसिकली असांखे न रूट कॉज खे ॾिसबो, त रूट कॉज तव्हां जेके प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स आहिनि असांजा रिमोट एरियाज़ में, सिंध में, अंदरि इंटीरियर में, उन्हनि खे लिफ्ट अप करिणो पवंदो उते, ताकी माण्हू जेकी प्रॉब्लम अचे थी उते जी उते सेटल थिए, इते वर्कलोड असां वटि घटि अचे वॾे शहरनि में। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त माण्हुनि खे वञणु घुरिजे, जी सर, त तव्हां ॿुधाइजो त गवर्नमेंट जे अस्पतालुनि में हींअर ॾंदनि जा माहिर डॉक्टर हर सतह ते, मतिलबु तहलका BHU लेवल ते मौजूदु आहिनि असां वटि हींअर? सर आहिनि, अच्छा आहिनि, डॉक्टर्स आहिनि, ऐं गवर्नमेंट काफ़ी इम्प्रूव भी कयो आहे वेरी रिसेंटली असांजे पंहिंजे डेंटल सर्विसिस में। ऑनेस्टली ॾिसो, इहो हिन में त एप्रिशिएट लाज़मी कजे एटलीस्ट असां पंहिंजी सिंध गवर्नमेंट खे, त उहे बेसिकली फ्री ऑफ कॉस्ट ॾियनि पिया। त यू वोंट बिलीव साईं, त फ्री ऑफ कॉस्ट तव्हांजे ॿिए शायदि ॿिए सूबनि में कान्हे, सब्सिडाइज़्ड ज़रूरु आहे, घटि रेट्स में आहे, पर्ची जी फीस लाज़मी आहे, बट असां वटि इवन हिते सिंध में पर्ची जी फीस बि कान्हे। ठीकु आहे, त गवर्नमेंट टोटली 100% एक्सपेंस पाण खणे पई हर पेशेंट जो। ठीकु आहे डॉक्टर साहब, महिरबानी। डॉक्टर अलीबर साहब, तव्हां हाणे असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो जेके ॾंदनि जे बीमारियुनि में मुबतला आहिनि, तव्हां उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? ख़ासि तौर ते तव्हां जीअं स्टरलाइज़ेशन जी ॻाल्हि कई, अताई डॉक्टरनि जी ॻाल्हि कई, त उन हवाले सां जेकॾहिं अहिड़ा मर्ज़नि में मुबतला आहिनि त उन्हनि जे लाइ तव्हांजो छा पैगाम आहे, त उहे प्रॉपर इलाज लाइ कहिड़ा कहिड़ा उपाउ वठनि? हा, पहिरीं ॻाल्हि त मां इहो ई पैगाम हर फ़र्द ताईं पहुचाईंदसि कि तव्हां सफ़ाई आम कयो। अच्छा, सफ़ाई आम कयो, ऐं इट्स वेरी सिंपल। तव्हांखे ॾींहं में 2 दफ़ा ई ब्रश करिणो आहे, ऐं उन में तव्हां सुबुह जो उथो ऐं ब्रश कयो, राति जो सुम्हण खां पहिरीं ब्रश कयो। ऐं इवन इट्स वेरी ईज़ी कि अगरि राति जो तव्हां सुम्हण खां पहिरीं ब्रश कयो था, त सुबुह जो तव्हां बसि कुली करे नाश्तो करे पोइ ब्रश करे सघो था, इहो बि आहे। एंड इट्स वेरी ईज़ी, तव्हां सफ़ाई पंहिंजी रखो ॾंदनि जी, ऐं तव्हां हफ़्ते में 2 दफ़ा फ्लॉसिंग कयो। फ्लॉस हिकिड़ो धागे वांगुरु हूंदी आहे शइ, जेका तव्हांजे ॾंदनि जे विच जे स्पेसिस में सफ़ाई जे लाइ हूंदी आहे। उते तव्हांजो ब्रश प्रॉपरली न वञी सघंदो आहे, त उहा ठाही वई आहे। एंड इहा ई अगरि तव्हां कंटिन्यूअसली इन सफ़ाई खे ई जारी रखंदव, त तव्हांजा 90% मसइला ऑटोमेटिकली हल थी वेंदा। त पोइ तव्हांजो जेके अंडरलाइंग इशूज़ आहिनि, या जेके ॿिया इशूज़ थियनि था, गम्स जा इशूज़ थियनि था या कैरीज़ जा, उहे ऑटोमेटिकली हल थी वेंदा। त एतिरो उअई माण्हुनि में एतिरी अवेयरनेस कोन्हे, पर अगरि तव्हां सफ़ाई ते ई ध्यानु ॾियो ऐं असां इन ते ई ज़ोर ॾियूं, मतिलबु अहिड़े क़िस्म जी जेके ॾंदनि जी तकलीफ़ूं आहिनि, त उन्हनि खे इन शइ जो, हा, मतिलबु असां सफ़ाई ते ई ध्यानु ॾियूं। छो डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे नाज़रीन खे तमामु घणियूं अहम ॻाल्हियूं ॿुधायूं ॾंदनि जे बीमारियुनि जे हवाले सां ऐं ॾंदनि जे इलाज जे हवाले सां। नाज़रीन, तव्हां ॿुधो त ज़रूरत आहे त माण्हू पाण थोरी सफ़ाई रखे ऐं ॾंदनि जो ख़्यालु रखे ऐं अताई डॉक्टरनि खां बचे। ऐं ॾंदनि जूं बीमारियूं तमामु घणियूं महांगियूं आहिनि, तंहिं करे कोशिशि कजे त उन्हनि बीमारियुनि खां बचण जे लाइ एहतियात कजे। नाज़रीन, नए इशू सां असीं वरी तव्हां सां गॾु मिलंदासीं। फ़िलहालु मोकिलाणी न आहे, असांखे इजाज़त ॾींदा।